अच्छा, अव्हां पहिरियां जसाब जा अॻुवाण हुआ जंहिं अल्ताफ़ हुसैन खे LMC घुराए आज़ादो ॾिनो, इन जो पस मंज़र छा हो? ॿोली जे हवाले सां तव्हां किताब में ॿिनि हवाले सां लिखियो आहे त तव्हां ॿोली जे हवाले सां तव्हांखे को जेको आहे चाहे पंजाबी हुजे, सिंधी हुजे या उर्दू स्पीकिंग हुजे, त इन जे पोयां पस मंज़र छा हो? ॾिसो, अल्ताफ़ हुसैन जो जेको ज़मानो आहे न, उहो ज़मानो आहे 86 जो। 84 में जॾहिं मां GSN में असां हुआसीं, एक्टिव थियासीं, त GSN जे अंदरि रवादारी, GSN जी सियासत इहा हुई, मसलन यूनिवर्सिटियूं हुयूं, उते कंहिं ॿी जमायत खे सियासत कोन करणु ॾींदा हुआ, बंदिश हुई। भले DSF हुई, हिकिड़ी इनकलाबी तंज़ीम हुई, लेफ्ट ओरिएंटेड हुई, उनजी सियासत ते बंदिश हुई। सपा जी सियासत, अवामी तहरीक पली साहब जी बंदिश, प्रोग्रेसिव GSN जी बंदिश। त वाहिद मां हुअसि लियाकत मेडिकल कॉलेज में जो असां सभिनी सियासी जमायतुनि खे एक्सेस ॾिनोसीं, सपोर्ट कयोसीं, प्रोमोट कयोसीं त हर जमायत पंहिंजे पंहिंजे पार्टी प्रोग्राम खे अॻिते वधी सियासत करे। ऐं पहिरियों दफ़ा GSN जे प्लेटफॉर्म तां जॾहिं आउं LMC जो सदर थियुमि त मूं शहीद नज़ीर अब्बासी जो नालो हिकिड़ी हॉस्टल ते रखियो, त मुंहिंजो शहीद नज़ीर अब्बासी हॉस्टल आहे। त इन ते GSN वारा मां ते नाराज़ थी विया। इवन दोदे मैरी जहिड़ो माण्हू, शरीफ़ माण्हू ज़ाती तरह, हू को एॾो वेढ़ाक पस मंज़र कोन्हे, पैसिव क़िस्म जो माण्हू आहे, उहो मां सां विड़ी पियो। तूं वरी पंहिंजी सियासत शुरू करे छॾी आहे, हिते जेके कम्युनिस्टनि जा नाला हॉस्टल ते रखी छॾिया अथई, उन्हनि जो GSN सां कुझु न अचे न वञे। मां चयो डॉक्टर साहिबु तव्हां जीअं सम्झो मां ई दुरुस्त सम्झां, हिकिड़ो शहीद हसन जो मां हुन जो नालो रखियो। त इन तरीक़े सां मुंहिंजो बिहेवियर रहियो सॼी उमिरि सियासत में, सभिनी दोस्तनि सां दोस्ताना, भाई पी वारो। जनवरी 1986, हाणे उन में छा आहे जो जॾहिं ही NSS जी मूं तव्हांखे चयो न त ही दहशतगर्दी हुई, त उहे रुॻो सिंधी छोकिरनि खे न मारींदा, उहे उर्दू नौजवान उन्हनि खे मारींदा हुआ। बसि उनजो कमु हो, माण्हू नौजवान छोकिरो सुहिणो खणी वञो, अगवा करे वञो, जेको वणियो करे छॾियो, पैसा अथसि, सोन जी चेन अथसि, वाच अथसि, फुरे छॾियो, कमरे ते उनजे कब्ज़ो करे जेको सामान क़ीमती खणी वञो, इन क़िस्म जो। पोइ हिकिड़ी हॉस्टल हूंदी, उन ते पाकिस्तान जा झंडो, वॾो वॾो झंडो हणी उते बालमा जेके पाकिस्तान जा क़ौमी तराना आहिनि इहे पिया वॼाईंदा, फ़ौजी तराना पिया हलाईंदा। त उहो दौरु हो उन ज़माने जो। त जॾहिं उर्दू ॻाल्हाइण वारनि खे हिननि कुटियो त उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ मां अॻियां आयुमि। पोइ इहा ॻाल्हि एतिरी मशहूरु थी वई, एतिरी मशहूरु थी वई जो कराची जा ही सभु दानश्वर, रईस मरवई, अली मुख़्तियार रिज़वी, रशीद रिज़वी, इनाम दुरानी ऐं अल्ताफ़ हुसैन, उन जी सॼी टीम जेका, सलीम शहज़ाद, हिते जा हुआ, इमरान फारूक मूंखे यादि न आहे, उन ज़माने में ख़बर न आहे हुयो या न हुयो, सोहेल मशदी वग़ैरह ई कंवर नवीद वारा जेके हैदराबाद जी टीम हुई, सभु आया हार खणी मूंखे पाराइण त भई तव्हां जेको आहे हिते मुहाजिरीन तुलबा का आपने तहफ़्फ़ुज़ किया और ये क्या वो क्या, हार पाराइण आया। त साईं GM साहिब जी 1986 में गफ़ार ख़ान अचिणो हो, ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान। त उन साईं खे चयो त शायदि तबियत जे करे या ॿियनि सबबनि, ऐं जनवरी में सन नथो अची सघां, मां मार्च में ईंदुमि। त साईं GM साहिब पंहिंजी 17 जनवरी वारी सालगिरह जेका हुई, उहा सालगिरह मार्च 17 ते कई। त पोइ जेका 17 जनवरी जी सालगिरह हुई, 17 जनवरी जो जेको ॾींहुं हो, असां LMC में कई साईं GM साहिब जी सालगिरह 1986 में। पोइ उन सालगिरह में इहे सभु आया हुआ, जिन जा मूं तव्हांजे साम्हूं नाला खयां, उर्दू दान सभु आया हुआ। त उन में इहो चवनि था डॉक्टर कादिर मक्सी अल्ताफ़ हुसैन खे कलाशनकोफ पेश कई, डॉक्टर कादिर मक्सी ही कयो, अजरक पाराई फलाणो। अल्ताफ़ हुसैन जेको आहे हेठि जेके महिमाननि जो ऑडियंस आहे उते वेठो, हू स्टेज ते वेठल कोन हो। जीअं 2-2.5-3 शागिर्दनि जो ऑडियंस हो, उन ऑडियंस में अल्ताफ़ हुसैन उन सॼी MQM जी टीम वेठल हुई,
स्टेज ते असां विहारियो हिन जे दानश्वरनि खे, रईस अमरवई खे, इनाम दुरानी खे ऐं अली मुख़्तियार रिज़वी खे। चाचो हफ़ीज़ कुरैशी झूनू सीनियर उहो बि हुयो, ॿिया बि अब्दुल सरो, ॿिया समूरा अॻवान हुआ, उहे उन थियो हो सालगिरह जो फंक्शन। त इहा हुई कहाणी। उन वक़्त ताईं अल्ताफ़ हुसैन या MQM अञा ताईं कंहिं पश्तून जो बि क़तलु कोन कयो। को बि लसानी नस्ली हुन जी शिकिल ज़ाहिर न थी। हुन जमा इस्लामी ख़िलाफ़ नारेबाज़ी कई पिए ऐं सिंध में नारा लॻंदा हुआ त सिंधी मुहाजिर भाई भाई ये तीसरी क़ौम कहाँ से आई, इन टाइप जा नारा हणंदा ऐं पंहिंजी तक़रीरुनि में जिते किथे बीहंदो चवंदो त मैं साईं GM सैद के पास जाऊं सन न जाऊं, मुलाक़ात करूं न करूं, इन क़िस्म जा रेफरेंडम कराईंदो त GM सैद। पोइ उन जा दानश्वर अदीब साईं वटि ईंदा जंहिंजा मूं नाला खयां, अली मुख़्तियार रिज़वी, रशीद रिज़वी वारा। उहे चवंदा त तव्हां अल्ताफ़ हुसैन खे टाइम ॾियो। त अल्ताफ़ हुसैन मुहाजिर जो नालो इन करे हणे थो त जीअं जमायत इस्लामी JUP जो जेको मज़हबी कटरपणो आहे उहो उन्हनि मां निकिरे ऐं मुहाजिर जे नाले में असां सभिनी उर्दू वारनि खे गॾु कयूं ऐं पोइ अल्ताफ़ हुसैन सिंध जे पासे बीहंदो ही हू। पर पोइ इहा हुनजी मिसकैलकुलेशन हुई, हुनखे जनरल ज़िया ताते पाले तयारी इन करे कयो त सिंध में हिकिड़े स्टेक होल्डर तौरु सिंधियुनि माण्हुनि खे कोई क़तलु करे मज़बूत ताक़तवर थी उभिरे। पोइ उन वक़्त जी तारीख़ साबित कयो। इन में तव्हां हिकिड़ी शइ तव्हां खां रहिजी वई, मुंहिंजो इहो सुवालु हो त इहो फ़ैसिलो कंहिंजो हो आजियाण ॾियण जो? आजियाण हुन साईं जी सालगिरह में घुराइण जो, उहो LMC जे असां यूनिट जो फ़ैसिलो, LMC यूनिट जेको आहे GSN जो, उन जो फ़ैसिलो। अच्छा, क़ौम परस्त शागिर्द सियासत में क्राइम जी शुरूआत कीअं थी ऐं उहे कहिड़ा किरदार हुआ जिन सदोरो शेख, कश्मीर ख़ान जहिड़नि धाड़ेलनि खे घुराए हॉस्टल में रहियो? मसइलो इहो आहे त उन ज़माने में मार्शल लॉ जे ज़माने में ॾाढी मज़बूत हुई उते तंज़ीम, जो पुलिस कान अची सघंदी हुई। पोइ जॾहिं कार्रवाई थींदी हुई त या त ख़बर पइजी वेंदी, माण्हू भॼी वेंदा टारो करे, इहा पुलिस अची कोन सघंदी। इन करे इहे समूरा ॾुआरी उन ज़माने में ईंदे वेंदे यूनिवर्सिटियुनि में पंहिंजी पनाहगाह महसूसु कंदा हुआ। असां सभिनी खे सुञाणंदा हुआसीं जेके हुआ। हाणे इहे एॾियूं तलख़ ॻाल्हियूं आहिनि जो मां हींअर चवंदुमि कोन। जे मां चवंदुमि त ईअं सम्झो त बाहि भरी वेंदी। सवाल जो मक़सदु इहो ई आहे त असीं इहो ॼाणणु चाहियूं था त बाहियूं सर हर दौर में ॿरनि थियूं। हाणे हिकिड़ो जेको मसइलनि मां तव्हांखे ॿुधायां, जेको हिकिड़ा फिज़ूल फ़रोई क़िस्म जा दानश्वर टाइप माण्हू आहिनि जेके कूड़ियूं लफ़ाज़ी ते कालम कारा कंदा आहिनि, उहे चवनि था त ही एजेंडा हुई जनरल ज़िया जी, मार्शल अथॉरिटीज़ जी, त उहो ॾुआरियुनि खे यूनिवर्सिटी में मोकिलियऊं, ही कयूं, पोइ क्राइम थियो, पोइ फलाणो थियो फलाणो थियो। ॾिसो, मां पंहिंजी ज़ात में चवां, 1982 खां वठी मां जीअं GSN में आयो आहियां ऐं मुंहिंजो तारीफ़ मज़ामत वारो रहियो। NED में असां सिंधी शागिर्दनि जी इज़त लाइ विड़ियासीं, कराची यूनिवर्सिटी में विड़ियासीं, दाऊद में विड़ियासीं, उहो पॉलीटेक्निक कॉलेज, स्वीडिश टेक्निकल कॉलेज में विड़ियासीं, असां गवर्नमेंट कॉलेज कारी मोरी, वहदत कॉलोनी जो ई टेक्निकल कॉलेज, असां उन सभिनी में सिंधियुनि जे तालीम हक़ लाइ इन्हनि सभिनी खूनख्वार रज़न क़ुवतुनि जे ख़िलाफ़ु विड़ियासीं। मां ते मर्डर जा FIR रजिस्टर थिया, 307 जा ज़ख़्मी करण जा थिया। मुंहिंजी सॼी हिस्ट्री में मां ते कॾहिं को क्रिमिनल FIR न थी आहे जो को चवे त कादिर मक्सी कॾहिं मुंहिंजी वॉच फुरी, कॾहिं मुंहिंजे ॻिची मां को सोनू चेन मूंखां फुरे वियो, या का बैंक रॉबरी कई, का ही कई या हू कई। सॼी ज़िंदगी मां ते अहिड़ी चार्ज कोन आई। ऐं ॿिया GSN जा मशहूरु लीडर आहे जेके हुआ ऐं उन्हनि ते इहे FIR बि कटियूं, नाला नथा खणूं। नाला खणी वठो सर। न, नथा खणूं। अच्छा, हिते तव्हां चई त कादर मक्सी ते जेको आहे फुर जा केस न आहिनि, मर्डर जा केस बि चार्ज थिया आहिनि, ॿिया थिया आहिनि, त उन में केतिरी सदाकत आहे? सदाकत इहो त असीं विड़ियासीं त सही न,
फ़हमींदा इहो न आहे त असांखे कंहिं बंदूक रखी निरड़ ते ईअं असां हथ वधी माफ़ी वरिती हुजे। असां विड़ियासीं, मज़ामत कईसीं, रेज़िस्टेंस जो रस्तो वरितोसीं। छो जो जेकॾहिं उन ज़माने में हाणे ॾिसो तव्हां हींअर हफ़्ते जो पस मंज़र ॾिसो, गवर्नर टिसूरी ऐं MQM वारनि रुगो सिंध जी विरासत सूबे सूबे जी ॻाल्हि कई आहे। इहा त रुगो लफ़ाज़ ई आहे न, अदा सूबो ठहंदो सूबो ठहंदो, त सॼी सिंध केतिरो उन ते इमोशनल ऐं जज़्बाती आहे। पर तव्हां 87 जो ज़मानो ॻणियो जॾहिं थर में बि कराची मां लाश आयो हुजे, दादू लाड़काने में लाश आयो हुजे, हैदराबाद में नियाणियुनि जा लाश रोड ते पियल हुजनि, उनजी छातियूं कटियल हुजनि ऐं MQM जा ठपा लॻल हुजनि, ओड़ी कैफ़ियत में कंहिं बि बाग़ैरत इंसान लाइ कहिड़ो रस्तो बचे थो त हू गीसियूं करे, माफ़ियूं वठे, पंहिंजे ॿारनि खे हंज में खणे, घर पाड़ा अबे ॾाॾे जूं क़बरूं ख़ाली करे हलियो वञे, पंहिंजा शहर छॾे वञे। कराची जी रुगो तव्हां उन ज़माने जी खणो न, असां वटि रिसर्च स्कॉलर कोन्हनि बेसिकली, असां हिन सियासत जे एॾे गोरख धंधे में फासी विया आहियूं। जीअं हिन काज़ी आसिफ़ जी किताबु लिखियो आहे 37 खां 47 ताईं जो रिसर्च पेपर खणी आयो आहे वायसराय ऑफिसुनि जा, त जेकॾहिं हिकिड़ो रिसर्च स्कॉलर पाण सोहेल रियाज़ खे इहा ज़िमेवारी ॾेई छॾियूं, तव्हांखे ॾेई छॾियूं, त तव्हां रुगो 87 खां वठी 90-94 ताईं तव्हां रुगो इहा तहक़ीक़ात करियो जेके अख़बारुनि में ख़बरूं आयूं। ॿियो त गुमनाम माण्हू अलाए केतिरा मरी विया, उनजा लाश कासाइन वांगुरु टुकड़ा टुकड़ा करे ॿोरी में बंदि करे गटरनि में वाहे छॾियऊं, त केतिरा हिननि सिलेक्टेड सिंधी ऑफिसर, इंजीनियर, डॉक्टर क़तल कया, केतिरा वाट वेंदे माण्हू हिननि मारे पकिड़े ॿोरियुनि में बंदि करे लाश फिटा कया। त जेकॾहिं इहो ज़मानो हुजे ऐं उन ज़माने में जेकॾहिं को बि गैरतमंद माण्हू हुजे ऐं सिंध जी दावाब करे, असां उन ज़माने में पंहिंजो पाण खे तरक़ी पसंदि सम्झंदा हुआसीं, इनकलाब जा दाई पंहिंजो पाण खे सम्झंदा हुआसीं, ऐं हिन सॼे जो सॼे जबर ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ु असां रेज़िस्टिव फोर्स सम्झंदा हुआसीं, त इहो असां लाइ बेहदि ज़रूरी हो त असां उनजी मज़ामत कयूं। इन करे असां विड़ियासीं, मज़ामत कयोसीं ऐं इंतिहाई क्लासिकल तरीक़े सां विड़ियासीं। जो जॾहिं किहाट निकिरनि, अॻु में छा थींदो, सिंधी पाड़ा ख़ाली थींदा, असांजे विढ़ण खां पोइ हिननि जा उर्दू पाड़ा ख़ाली थियणु शुरू थी विया। तारीख़ बेरहम आहे। अच्छा, छा हुन वक़्तु अगरि असीं ॻाल्हि कयूं त जसाफ जी मरकज़ी क़यादत धाड़नि, अगवाउनि ऐं ॿियनि ॾोहनि में मुलविस हुई? हाणे फतवा थी वेंदी न, फतवा त न थींदी, न हिकिड़ा रिपोर्टेड केस आहिनि जिन ते FIR थियूं आहिनि, जेके FIR थियूं, केस हलिया कोर्टुनि में, उहे सभु माण्हू आहिनि, निशानबर आहिनि, JSN जा ई लीडर हुआ। मसल मां इहो ॿुधायां, गुल मोहम्मद जखराणी क्राइम कोन कंदो, पर इहो आहे त गुल मोहम्मद जखराणी एतिरो पॉपुलर हो, शायदि जेके क्राइम कंदा उहे हुनखे कुझु हिसोपति ॾींदा हुजनि, उहा ख़बर न आहे, पर गुल मोहम्मद जखराणी उन्हनि खे रोकींदो बि न हो। बाक़ी ॿिया तक़रीबन वहंदड़ गंगा मां सभिनी हथ धोतल हो। छा गुल मोहम्मद जखराणी जो हींअर जेको तालुक़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे, इन जे करे तव्हां बेबाक थी उनजो नालो वठो था? न न न न न ईअं न आहे। न न न न ऐं ॾिसो, मां पंहिंजे ॻाल्हाइण में बेरिया आहियां। गुल मोहम्मद पीपल्स पार्टी में हुजे त अञा इल्ज़ाम हणणु सवलो आहे न, छा पीपल्स पार्टी में हुजे त अञा इल्ज़ाम हणणु सवलो आहे, पर इहो आहे त मुंहिंजी बरोच बि जीअं तव्हांखे मूं ॿुधायो, जखराणी कबीले जो माण्हू हेॾे होॾे, ऐं उन जे ज़माने में इहो हिकिड़ो मशहूरु वाक़ियो थियो त मामूली जहिड़ो, पर पोइ स्लोगन इहो थियो त पंजाबियुनि खे इलाक़ा ग़ैर करार ॾेई छॾियो आहे, त सभिनी यूनिवर्सिटियुनि मां को बि पंजाबी न अचे पढ़ण लाइ। पोइ उन में हिननि ते काफ़ी केस थिया, दोस्तनि ते, इलाही दोस्त तकलीफ़ में आया उन ज़माने में, त चवण में मूंखे को हर्ज कोन्हे। अच्छा, अव्हां ते इल्ज़ाम आहे त तव्हां नूरजान मक्सी, जान आराई ऐं हुसन चांडियो जहिड़नि धाड़ेलनि सां बि संगत हुई? नूरजान मक्सी धाड़ेल कोन हो, हू असांजे कबीले जो सरदार ख़्याल आहे, जेको नवाब नादिर मक्सी वारा आहिनि, भूताणी कबीलो, उहो सरदार ख़्याल हो, असांजो ज़ाती दोस्त हो, ऐं उनजो मूं सां मोहबत हुई। नेचुरली मक्सी मोहबत थींदी आहे, दोस्ती बि,
पर इहो आहे त नूरजान ही जॾहिं असां विढ़ूं पिया न, असां त मूं तव्हांखे ॿुधायो लेक्चर कंदा हुआसीं न, असां वटि त को हू हथियार बंदूकूं बारूद हो कोन, असां ईअं लेक्चर वेही करे स्टडी सर्कल कंदा हुआसीं। हीअं जॾहिं वक़्तु अची वियो त पोइ मां नूरजान खे चयो असांजी मदद कर, असांखे हथियार वठी ॾे। पोइ हुन असांजी मदद कई, असां वियासीं बलूचिस्तान, हुन मदद कई, हथियार असांखे ख़रीद कराइण में हुन बिल्कुलु मदद कई। पोइ हुन वीचारे खे ईअं 30 सेप्टेम्बर जे केस में भणी छॾियऊं, जेको 5-6 साल जेल बि न भोॻियो। बाक़ी इहो आहे त हू इन बेख़फ़न में न हो, आज़ादु हो हिननि खां। तव्हां हथियारनि जी ॻाल्हि कई त जेके तव्हां पहिरियां हथियार ख़रीद कया हुआ उहे छा हुआ? हा, उहे इहो त जॾहिं ही हो तव्हां मां चवां थो न, कॾहिं कॾहिं तव्हां खाई रोड, खोखर पाड़ो, टंडो आगा, टंडो वली मोहम्मद, इन्हनि इलाइक़नि में जेके क़दीम सिंधी आहिनि न, मसलन ॿियनि ॾिठो था वञो, ग़ुलाम नबी पंहिंजो मुग़ल साहिबु आहे जेको नावल निगार ओड़ा नावल लिखियो अथई, कॾहिं इन्हनि सां जी फैमिली खां तव्हां इंटरव्यू करे वठो या इन्हनि पाड़नि मां, त जॾहिं जंग हूंदी हुई न त असां त न्याणियुनि जे घरनि जे तहफ़ुज़ लाइ हू ईंदा बघड़नि वांगुरु वहशी, 40-40, 50-50 ॼणा, कलशनकोफूं, पिस्टल, बंदूकूं, खंजर खणी ईअं घरनि में काए पवंदा हुआ। त पोइ जॾहिं असां इन्वॉल्व थियासीं, असां उते जी तहफ़ुज़ स्ट्रेटजी ठाही, त फ़हमीदा तव्हां तसवुरु नथियूं करे सघो त ही सिंधी औरतूं केॾियूं बहादुर तरीक़े सां उन्हनि किरदारु अदा कयो। राति जो 3-3, 4-4 बजे, 5-5 बजे ताईं पहिरा ॾियणु, चपे चपे घटी घटी में फ़ौज जी चौकी लॻल हूंदी, उन्हनि चौकियुनि मां असांजूं गोलियूं खुटी वञनि, गोलियूं खणी अची हू मोर्चनि में पंहिंजे नौजवाननि खे पुॼाइनि, मानियूं रधे खाराइनि। त ही हिकिड़ी वॾी क्लासिकल जंग आहे। औरतुनि पंहिंजे कननि जा ज़ेवर खणी पंहिंजे घर में जेकॾहिं कंहिं वटि उन ज़माने 5,000 वॾी शइ हुई, कलाशनकोव जी क़ीमत ई 20,000 हुई, 20,000 में कलाशनकोव हाणे 10 लखे में मिले थी। त पंहिंजी ज़ेवर खपाए, पंहिंजी पेट ते पथर रखी 500, 1000, 5000, 2000 करे इन्हनि औरतुनि पैसा गॾु कया, जंहिंमें असां बंदूकूं वठी इन्हनि जो मुक़ाबिलो कयोसीं। अच्छा, छा जामशोर जी तालीमी दर्सगाहनि में जसाव पारां DSF ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जेके शागिर्द तंज़ीमनि अण एलियालनि पाबंदी लागू हुई? बिल्कुलु हुई। हाणे आउं नालो नथो खणां, हींअर पॉपुलर माण्हू आहे लीडर, पोइ तव्हांखे ऑफ द रिकॉर्ड ॿुधाईंदुमि। आउं वियुमि यूनिवर्सिटी, त उन ज़माने में ॾिसंदो हुउमि 1-2 माण्हू ही अगवा करे ईंदा जेसिन जा, उन्हनि खे कमीज़ूं लाराए ऐं कनकोशूं कराईंदा, तोभाऊं कराईंदा, गीसियूं कराईंदा। हिकिड़ो त मशहूरु वाक़ियो आहे, जॾहिं शहीद नज़ीर अब्बासी जी वरसी मल्हाई पे सिंध यूनिवर्सिटी में, त इन्हनि बदमाशनि हमिलो करे उहा वरसी ख़राबु कई, न करणु ॾिनो। ऐं DSF वारो को अॻवान, इमदाद चांडियो उन ज़माने में DSF जो पॉपुलर लीडर हो, अॻवान हो, उन जे कमरनि ते हलाऊं करे भेंडा करणु, ही करणु, हू करणु, इहे सभु कम कंदा हुआ GSN जे नाले में, जोधा असांजा। पर जॾहिं मां वियुसि, मां ॾिठो 2 माण्हू ॿधलनि, उन्हनि खे कनकोशूं कराइनि पिया। उन ॾींहं खां वठी मां जो एतिरो असरु हो GSN जी सियासत में, जो कुझु असांजा दोस्त हुआ, मसलन जाम फता समय जो हींअर असांजो वाइस चेयरमैन हुन ज़माने में, LMC सदर हो, उन ज़माने खां वठी मूं दोस्तनि खे कन्विंस कयो ऐं ज़बरदस्ती बैन बि कयो त को बि माण्हू कंहिं बि तनज़ीम जे शागिर्द खे यूनिवर्सिटी में ॿधी खणी अची तशदुद न कंदो, ऐं उन खां पोइ इहा रवायत ख़तमु थी। बाक़ी तव्हां सही था चओ, अॻु में ईअं थींदो। सर, पाण ॻाल्हि कंदासीं 1988 जी, जंहिंखे ब्लैक फ्राइडे बि चयो वञे थो, हैदराबाद में 30 सेप्टेम्बर वारो जेको रतो छाण आहे, त उन जा इल्ज़ाम अव्हां ते बि लॻा। उन्हनि इल्ज़ामनि जा जवाब छा आहिनि, अगरि असीं पुछूं था खां त? अव्हां त न लॻा, मूं ते ई लॻो, छो जो मुख्य ज़िम्मेवार हिननि मूंखे ठारायो, छो जो MQM खे ख़बर हुई त मूं 13 सेप्टेम्बर ते प्रेस कॉन्फ्रेंस कई कराची प्रेस क्लब में। मूं चयो MQM वारा जेको क़त्ल गारतगिरी कनि पिया, या बंदि कयो, जे बंदि न कंदव
त हिक जे बजाए असीं तव्हांजा 10 लाश किराईंदासीं। उन ज़माने में मेयर ते हमिलो थी चुको हो हैदराबाद में। मेयर जे हमले खां पोइ हुननि मुसलसिल सिंध जे ख़िलाफ़ इहे क़तल गारत करी बाज़ार गरम कयो। हाणे माण्हू लिखनि पिया, सुभाणे कल्ह टियों ॾींहं खां वठी मुख़्तलिफ़ माण्हू लिखनि पिया, एतिरा माण्हू क़तल कयूं, एतिरी ज़्यादतियूं कयूं, एतिरो घरनि ते हमला कयूं, पोइ मजबूरन मां चयो त असीं उनजे ख़िलाफ़ु मज़ामत में हुआसीं, असां विड़ियासीं। हाणे जेतिरो 30 सेप्टेम्बर जो तालुक़ु आहे न, उहो मुंहिंजी उन मज़ामत जे एवज़ मुंहिंजे ॻिची में विधऊं। बिल्कुलु वाक़ियो थियो हो ऐं वाक़ियो थियो, फायरिंग थी। फायरिंग खां पोइ सरज़मीन ते को बि न पकड़ियो हो, माण्हू हलिया विया, गाॾियूं निकिरी वियूं, को बि न पकड़ियो। ऐं उन खां पोइ हिकिड़ी जंग अख़बार हेडिंग हई हुई त हीउ वाक़ियो कादिर मक्सी ऐं जानवाराई कयो आहे 1 अक्टूबर ते। त जंग अख़बार जो कहिड़ो सोर्स हो जे उनखे हेतिरा माण्हू जॾहिं वाक़ियो थियो शहर में अंधोकार हुई, त जंग अख़बार जो कहिड़ो सोर्स हो जंहिं कयो? माना इहो MQM ऐं उनजी सॼी जेका सरकार हुई असा ख़ान जी, उन्हनि सभिनी मूंखे उन में इन्वॉल्व कयो। छो जो इन सॼी MQM जे ख़िलाफ़ु मज़ामत में मां अहम मोर्चे ते अवलिन लिस्ट लाइन में मौजूदु हुउसि। बेनज़ीर साहिबा जेल में हुआसीं, ज़रदारी साहिबु मूंसां जेल में हो, त ज़रदारी साहिबु मूंसां ॻाल्हि कई त बेनज़ीर साहिबा तव्हां त नाराज़ आहे। मुंहिंजो छो नाराज़ आहे? चई बेनज़ीर साहिबा खे कंहिं ॿुधायो त हीउ जेको 30 सेप्टेम्बर जो वाक़ियो कादिर मक्सी कयो, इहो इन जे करे कयो जो इलेक्शन मुलतवी थियनि। छा इलेक्शन मुलतवी? मां चयो ठीकु आहे, तव्हांजो मौक़िफ़ इलेक्शन मुलतवी थियनि। वाक़ियो थी वियो? चई हा। मूं चयो उन खां पोइ बि इलेक्शन थिया? चई हा। मुंहिंजो पोइ इहो जवाज़ ई तव्हांजो ख़तमु थी वियो। जेकॾहिं वाक़ियो बि थी वियो ऐं उन खां पोइ बि जेकॾहिं इलेक्शनूं थियूं त माना इलेक्शन जो ऐं इन जहिड़े जो उन सां को पस मंज़र कोन्हे, को सरोकार कोन्हे। इलेक्शन जिन खे कराइणी उन्हनि इलेक्शन कराई। त हाणे त बेनज़ीर साहिब खे सम्झाए थो मूं त इल्ज़ाम ख़तमु करे। हिकिड़ा इहा बि आहे त हिन में टी धुर शामिल हुई। कहिड़ी थी सघे थी टी धुर? पाण में वेठा आहियूं। न, पाण में वेठा आहिनि। ही आऊं ॾिसो अॼु जंहिं पोज़ीशन में आहियां, आऊं कतई इन ॻाल्हि जी सपोर्ट न कंदुमि त रद्द अमल में कंहिं इंतकाम में ईअं एॾो वॾो मैस्कर थिए, क़त्लेआम थिए। ठीकु आहे न? पर उन वक़्त जूं जेके हालतूं हुयूं, जीअं मूं तव्हांखे अॻु में ज़िक्र कयो, उघाड़ी औरतुनि जा लाश ऐं नियाणियुनि जा लाश ऐं रोज़ 2-4 माण्हुनि जा लाश, कॾहिं कहिड़े ज़िले में 4 लाश, कॾहिं कहिड़े ज़िले में लाश, माण्हू खे उन हद ताईं वठी वञनि थियूं जो पोइ माण्हुनि खां हू माण्हू ख़तमु थी वेंदो आहे। त तव्हांजो सुवालु छा हो? मुंहिंजो सुवालु इहो ई हो त हिन में जेको आहे टी धुर। हा, टी धुर। पाण कहिड़ी धुर? मसलन पाण में वेठा आहियूं, माण्हू ॾिसंदो आहे बेनिफिशरी इंट्रस्ट। मसलन इल्ज़ाम लॻनि था त कादिर मक्सी जी वेड़ान जे करे मुहाजिर मज़बूत थिया, ऐं उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त हाणे त जनरल असलम बेग फ़तवा ॾेई वियो त इन्हनि खे जनरल जा अलॻि ठाहियो। ठीकु आहे। ऐं जॾहिं 30 सेप्टेम्बर जो वाक़ियो हो त जनरल जे हवा में मरी चुको, उहो जुलाई अगस्त में अलाए अगस्त महीने में मरी चुको। ऐं उन खां अॻु में MQM कराची जी हैदराबाद जा लोकल इलेक्शन बि इलेक्शन खटे आई, जो फारूक सत्तार मेयर हो ऐं आफ्ताब शेख हैदराबाद जो मेयर हो। ठीकु आहे न? त जंहिं पार्टी खे जनरल ज़िया ऑर्गेनाइज़ करे एतिरो ताक़तवर कयो जो जमायत इस्लामी जहिड़ी मज़बूत पार्टी जेका 40 सालनि खां उते इक़्तिदारी पार्टी हुई, उन खां शिकस्त ॾियारे हिननि लोकल इलेक्शन उन्हनि खे ॾियारे छॾियूं जो हू उते जा मेयर चूंडिजी आया शहरनि जा। त टी पार्टी जो कहिड़ो
इंट्रस्ट थी सघे थो। मसइलो इहो ई वॾो इंट्रस्ट, इलेक्शन मुलतवी थियो, बसि मार्शल हले पई, इलेक्शन न थियनि, बाबा वाक़ियो थी वियो, पोइ बि इलेक्शनूं थियूं, पोइ टीं पार्टी जो कहिड़ो इंट्रस्ट हूंदो जो हू चवंदी त न अचो तव्हां मुहाजिरनि खे मारियो या अचो तव्हां हिन क़िस्म जा वाक़िया कयो। इहो सिर्फ़ु फ़रोई, फ़र्ज़ी ऐं मफ़रूज़ा ऐं भाड़िया माण्हू जेको कुझु न करे सघंदा आहिनि, पोइ उहे घर वेठे ईअं सरकारी शाइदा थींदा, अदा इहे थो मां कॾहिं नथो मञां त टे सुपिनो मां कयो, मां उन में लोड़ियो। असां टॉर्चर सेलनि में वियासीं, 555 जे असां CIA जे टॉर्चर सेलनि में वियासीं, फ़ौजी छावनी जे टॉर्चर सेल में वियासीं, असां जेल में वियासीं। इहो वरी जेल जो वाक़ियो तव्हां मूंखां ॿुधाईंदुमि तव्हांखे त कहिड़े तरीक़े सां असां ज़िंदा थी उतां मोटियासीं। त मां ते इहो मनसूब कयो वियो, मां नथो क़बूल कयां, मूं कयो आहे, बाक़ी मां इन खां इनकार न आहियां त मां मज़ामतकार हुयुसि उन दौर जो। त कहिड़ो टीं धुर जो इंट्रस्ट आहे जेको सिंधियुनि खे, मसइलनि जे सिंधी ऐं मुहाजिर कंटेक्स में वठूं, मुहाजिर इलेक्शन बि खटे विया, नाज़िम बि थी विया, उन्हनि सिंध जे शहरनि जा सिंधी नाला बि मिटाइणु शुरू कया, को दहलवी, को लखनवी, को रामपुरी नाला पे रखियऊं, सभु कुझु बादशाही उन्हनि जी हुई। त उहा कहिड़ी टीं धुर हूंदी जेका चवंदी त सिंधियुनि जो पलड़ो भारी कयूं जंग में ऐं सिंधी ताक़तवर थियनि। त फिज़ूल क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि था, उनजो हक़ीक़त सां को तालुक़ कोन्हे। अच्छा, हिकु राय इहा बि आहे त उन वाक़िए खां पोइ सिंधी महाजर जेको तसाद आहे उहो वधियो ऐं कराची में जीअं तव्हां पहिरीं बि थोरो ज़िक्र करे विया त सिंधियुनि जो कराची में रहणु जेको मुश्किल थी वियो ऐं उनखे अगरि असीं ॾिसूं त उनजो असरु कई साल हलियो। ईअं काफ़ी थोरो घणो त तव्हां ॿुधायो आहे उन ते। फ़हमीदा, माण्हू अल्टीमेट नतीजा ॾिसंदो आहे। पाण 88 में 90 में केतिरा सिंधी कराची में हुआसीं, अॼु 2026 में केतिरा सिंधी जमा थी विया आहियूं। बिल्कुलु ईअं ई आहे। त इहो त आहे त मूं चयो त असां दहशतगर्द जे नक में नकेली विझी छॾी जो हू ख़बरदार जेकॾहिं के सिंधी विजूद खे हू सम्झंदा। मां चयो न तव्हां रिसर्च करियो त 88 87 में केतिरा सिंधी डॉक्टर इंजीनियर उन्हनि चूंडे चूंडे मारिया, सिंधी ऑफिसर मारिया कराची में। त असां जॾहिं ॾिसो असां विढ़णु शुरू कयो न बाबा, त अज़ीम तारिक उन ज़माने में MQM जो चेयरमैन हो। जॾहिं कराची में असांजे दोस्तनि विढ़णु शुरू कयो त उन बयानु ॾिनो जेको उन ज़माने जी क़ौमी अख़बार ऐं हिननि जूं इहे जेके वॾे फालतू क़िस्म जूं अख़बारूं हूंदियूं हुयूं, इवनिंगर, जंग वग़ैरह में वॾा बयान आया त मुहाजिरो अभी आप घरों से बाहर न निकलो, दहशतगर्द अब कराची में पहुंच गए। त हिकु मज़ाक़ ॻाल्हि कोन्हे। असांजी सिंधी नौजवाननि खे, अॼु जे नसुल खे, सिंध खे सलाम ऐं सल्यूट पेश करणु खपे त उन्हनि पंहिंजी कादिर मक्सी एजेंट हूंदो न, कादिर मक्सी पैसा वरिता चओ था, इहे सभु इल्ज़ाम हणंदा कादिर मक्सी सां जेके 100 नौजवान जेके पंहिंजा सिर हथनि ते रखी कराची हैदराबाद जे घटियुनि में सिंधियुनि जे तहफ़ुज़ लाइ विढ़ंदा, जंहिंजे करे अॼु तव्हांजो हैदराबाद महफ़ूज़ थी वियो, कासमाबाद तव्हांजो ठहियो। अॼु कराची में तव्हां 50 लख माण्हू गॾु थी विया आहियो जो को दहशतगर्द तव्हांजी ॿाह में हथु विझी कंहिंखे गोली नथो हणी सघे। अॼु अञा ताईं वाक़िया ॿुधंदो हूंदो त को अफ़गान पनाहगीर कंहिं सिंधी खे क़तलु करे थो वञे, पर कंहिं मुहाजिर MQM वारे खे हिमत कोन्हे जो उहो सिंधी खे क़तलु करे। त उनजो सबबु उहा मज़ामत आहे। इन करे ही भले हींअर केतिरो बि झुटलाइनि सच खे, कूड़ियूं सचूं कहाणियूं ॿुधाइनि त मुहाजिर नफ़रतूं वधी वियूं, फलाणो थियो। जिन माण्हुनि 90 जा चकर हया, जिन माण्हुनि उन्हनि खे मोहबत जा पैगाम ॾिना, गुल पेश कयूं, मिठाइयूं केक पेश कयूं, उहे अॼु बि MQM जे ज़हननि मां सिंध खे तक़सीम करण जो उहो जेका शैतानी साज़िश आहे उहा ख़तमु कराए सघिया आहिनि। जॾहिं बि उनखे मौक़ो मिलंदो आहे हू कारे नांग वांगुरु, तव्हां खीरु पियारियो, मौक़ो मिलंदो ॾंगींदा। अॼु उहे साॻे कम खे लॻा पिया आहिनि। ही बैलेंस ऑफ पावर थियो। हुननि सम्झो त जेकॾहिं असां हिकिड़े सिंधी माण्हू जे ॿाह में हथु विझंदासीं त असांजूं ॿई करायूं कपिजी वेंदियूं। पोइ इहो तवाज़ुन पैदा थियो जो पोइ सभु लीडर बि अची कराची में वेठा, न त 94-95 ताईं कहिड़ो कराची। त अमन मार्च असां कयो कराची जे अंदरि, जॾहिं मां जेल मां ॿाहिरि निकितो हुउमि। रोज़ अब्दुल्ला शाह जी हुकूमत हुई, रोज़ बंद ॿोरी में लाश मिलंदा। इवन अब्दुल्ला शाह जो भाउ क़तलु कयूं, पोइ हुननि पलांदर में अल्ताफ़ हुसैन जो भाउ भाइटो क़तलु कयो। रोज़ 20, 15, 18
माण्हू पकिड़े सिंधी रोडनि तां कुही ॿोरियुनि में बंदि करे लाश रोड ते फिटो कंदा। उन्हनि हालतुनि में मूं कराची अमन मार्च जो ऐलान कयो 5 ॾींहं पूरा। असीं वियासीं, जॾहिं मां गगर फाटक ते पहुतसि त रेंजर जूं गाॾियूं अची असांखे घेरे वियूं त भई तव्हां वटि हथियार आहिनि? असांजो हथियार त असां वटि कोन्हनि, वठो तलाशी। चऊं न छॾींदासीं, न छॾींदो असां त वेंदासीं हर हाल में। पोइ असां अज़ीज़ाबाद वियासीं, SP ऐं SDM वटि आया त असीं सिक्योरिटी जा ज़िम्मेवार न आहियूं, असीं पुलिस तव्हां सां कोन हलंदी। मुंहिंजो न हले, असीं तव्हांजे आसिरे ते आहियूं छा? कोरंगी, औरंगी, अज़ीज़ाबाद इन्हनि इलाइक़नि में असां वञी बाबा भिटर आइलैंड इहे सभु इलाइक़ा चपो चपो असांजा, मूंसां घटि में घटि 2-2.5 हज़ार कारकुन हुआ। पोइ सिंध जा पढ़ियल गढ़ियल सिविल सोसाइटी जा एक्टिविस्ट, पोइ सभु साफ़ी। इन ई ज़माने में इलाही साफ़ी जो नालो नथो खणा जो हर उन्हनि जी मुफ़्त में मशहूरु थी वेंदी। इन ई 95-96 जे सालनि में इहे सिंधी साफ़ी कराची आया आहिनि, कराची प्रेस क्लब में। पोइ आस्ते आस्ते वॾा साफ़ी थी विया आहिनि, वॾा वीलॉगर, वॾा इनकलाबी थी विया आहिनि, वॾा माल मता कमाए मुड़ुस माण्हू थी विया आहिनि। न त अॻु में वीचारा ॻोठूं आया त चपल बि सवली कान हुई इन्हनि ई साफ़ियुनि खे, जेके हींअर वॾे ठाठ बाट में वेठा आहिनि। त उन ई ज़माने में 95 में असां ब्रेक थ्रू ॾिनो सिंध खे। 5 ॾींहं असां कराची में मार्च कई। उन खां पोइ कराची जी फिज़ा चेंज थी। मूं उर्दू ॻाल्हाइण वारनि सां सॼो मुखातिब हुउमि त तव्हां ख़ौफ़ में छो मुब्तला आहियो, तव्हां ख़ामोश आहियो, उथो ॻाल्हायो। ऐं तमामु वॾा हुनजा देर पासर थिया। पोइ ई ॿिया टिया पोइ अची वेठा कराची।